नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। मटियारी खबर अंदर मटियारी में यूनियन काउंसिलर शेर मोहम्मद नूरिया जो काउंसिलर नियाज़ अहमद खाशकेली जो इलाइक़े में तरक़्क़ाती कम न थियण ऐं बुनियादी सहूलियतूं न हुजण जो चेयरमैन ख़िलाफ़ एहतिजाज। यूनियन काउंसिलर शेर मोहम्मद नूरिया जे काउंसिलर चयो त असांखे 4 साल में सिर्फ़ कुछ मशीन ऐं नलका खां सिवा ॿियो कुछ बि न मिलियो आहे। असांजो टेयूं वॾियूं आहिनि, हर ॻोठ में सभई माण्हू आहिनि, असीं कंहिंखे नलका ॾींदासीं। चेयरमैन साहिब हिकु दफ़ा बि ऑफिस में न घुरायो आहे। मुंहिंजा कूड़ा अंगूठा हणी मुख़्तलिफ़ कम करे रहियो आहे। असीं अवाम सां वाइदा करे थकिजी पिया आहियूं त अव्हां खे नलका ऐं मशीनूं ॾींदासीं, पर असांखे कुझु बि नथो ॾिनो वञे। चेयरमैन साहिब असांजी हिकु बि ॿुधे नथो, असां मजबूर आहियूं। काउंसिलर मटियारी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त 4 सालनि में हिकु बि इजलास न थियो आहे ऐं न ई असांखे का इंफॉर्मेशन आहे त चेयरमैन साहिब जेको बि फ़ैसिलो कंदो आहे उहो पाण मुराद कंदो आहे। असांखे का बि ख़बर न हूंदी आहे त बजट केतिरी आहे, किथे ख़र्च थिए पई, कहिड़ी शइ वरिती पई वञे। मूंखे कॾहिं बि एतमाद में न वरितो वियो आहे। मूंखे ख़ामोश रहण लाइ चयो पियो वञे, न त ॿी सूरत में धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। ऐं चेयरमैन साहिब खे हथ ॿधी अर्ज़ु कयूं था त ख़ुदा ग़रीब माण्हुनि जी सार लहो। असां वटि न पाणी आहे, न सोलर आहे, न रोड रस्ता, गलियूं नालियूं तबाह आहिनि। असांजी मदद कयो। हिननि बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कंदे चयो त असां ग़रीब माण्हुनि जी वार कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।